पैगाम सिंध न्यूज़ में पहली कार पखो जे ॻोठ करमबुक में नए साल जे आजिया में सिंध धरती जी सकाफ़त के मोहबत भेटा पेश करण लाइ फ़कीर दीदार अली मिलानी जे आस्थाने ते मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें रूहानी अॻवान सैयद फरमान अली शाह, सैयद एहसान शाह बुखारी, फ़कीर हुसैन अली, फ़कीर सारंग समेत फ़ुक़रान सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। जॾहिं त मच कचहरी में सिंध जे सूफ़िन फ़नकारनि जे अज़मत ते रोशनी विधी वई, जंहिंमें आयलनि पंहिंजा वीचार पेश करे धरती के भेटा पेश कई। मच कचहरी में आयल महिमाननि खे सिंधी खाधा, साग चांवरनि जी मानी, मखण, पली समेत ॿिया खाधा खाराया विया। मच कचहरी में रूहानी अॻवान सैयद फरमान अली शाह चयो आहे त धणीअ दर दुआ आहे त नओं साल सिंध में हर सुख खणी अचे। नओं साल जो सिंध समेत समूरी दुनिया में अमन भाईचारो क़ाइमु करे ऐं कोरोना वायरस मां आम इंसानियत जी जान आजी थी वञे। हुन चयो त सिंध जी सकाफ़त के मोहबत भेटा पेश करण लाइ मच कचहरियूं करायूं वञनि। हुन वधीक चयो त इंसानी ज़ात जी ख़िदमत करण ई अफ़ज़ल कमु आहे। हिकु इंसानियत जी तकलीफ़ दूर करण सां मालिक काइनात खे राज़ी करण आहे। अहिड़े दर्स खणी मेड़का कराइण घुरिजनि त माण्हुनि मां एहसास मरहूमी ख़तमु थी वञे ऐं ख़ल्क़ ख़िदमत जो फ़र्ज़ बि पूरो थी वञे।